अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां अवां जो पंहिंजो आगा सज्जाद ज़ाहिर हिकु ग़ज़ल अवां जी ख़िदमत में पेश करे थो ऐं ही ग़ज़ल ख़ुसूसी तौर ते नौजवाननि जी नज़र कयां थो। नसीबनि खे निंदें छो थो उथी महिनत मशाला कर, नसीबनि खे निंदें छो थो उथी महिनत मशाला कर, के काहूं कर कशाला कर पघर सां पेर आला कर, ऐं पसारे पेर वेहण सां लिखे जा लेख मांदा आहिनि, पसारे पेर वेहण सां लिखे जा लेख मांदा आहिनि, उथी मांदनि खे मस्ती ॾे का जुंबिश कर ज्वाला कर, ऐं मुनज़िम कर सभई क़ुवतूं मुक़द्दर माॻ जे भाएं, मुनज़िम कर सभई क़ुवतूं मुक़द्दर माॻ जे भाएं, सूर्य सोचूं फ़िक्र फ़ौजूं ऐं जज़्बनि खे जियाला कर, ऐं कुदरत कारखाने में था सर्जन ज़ोक़ जा ज़ेवर, कुदरत कारखाने में था सर्जन ज़ोक़ जा ज़ेवर, कॾहिं को हार हिम्मत जो कॾहिं वेसाह वाला कर, ऐं कॾहिं आसी या लहरुनि जो कॾहिं थी तांघ कश्तीअ में, कॾहिं आसी या लहरुनि जो कॾहिं थी तांघ कश्तीअ में, तरण तुड़गण न मिहणो आ उथी कोशिश मलाला कर, ऐं सजाए सिज सोचुनि में ज़िया कर ज़िंदगी ज़ाहिर, सजाए सिज सोचुनि में ज़िया कर ज़िंदगी ज़ाहिर, रुगो सोचूं न काफ़ी हिन अमल पंहिंजा बि आला कर, ऐं नसीबनि खे निंदें छो थो उथी महिनत मशाला कर, के काहूं कर कशाला कर पघर सां पेर आला कर।